बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, दरिया न्यूज़ में भली कार आऊं आहियां DB बलोच। नाज़रीन, सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। कश्मीर ज़िले अंदर 24 ॾींहं बि लॉकडाउन जारी। वफ़ाक़ लॉकडाउन में नरमी जो ऐलान करे छॾियो। सिंध हुकूमत लॉकडाउन खे वधीक 14 ॾींहंनि लाइ सख़्त करण जो ऐलान कयो आहे। कराची में ड्यूटी कंदड़ तंगवानी वासी पुलिस एहलकार में कोरोना वायरस जी तस्दीक थी वई। तंगवानी जे ॻोठ गाही जाफ़री में कणक जे देरे खे बाहि लॻी वई। सवे मण कणक सड़ी वई। कंदकोट जी इंतज़ामिया बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जा बैनर लाहे छॾिया। सपाफ अॻुवाण पारां वाक़े जी मज़म्मत। हिन ख़बरुनि लाइ तावन कयो आहे अथोराइज़ डिस्ट्रीब्यूटर कश्मीर। अथोराइज़ डिस्ट्रीब्यूटर वारनि जो चवणु आहे त असां वटि खंड, पती, चांवर, घी, अटो ऐं ॿियो सामान होलसेल रेट ते दस्तियाब आहे। अथोराइज़ डिस्ट्रीब्यूटर नज़द टेलीफोन एक्सचेंज कश्मीर। मोबाइल नंबर 0333 31 31 631। नाज़रीन, पेश आहिनि तफ़सीली ख़बरूं। कश्मीर ज़िले अंदर अॼु 24 ॾींहं बि लॉकडाउन जारी रहियो। ज़िले जे समूरनि शहरनि अंदर कारोबारी मर्कज़ बंदि रहिया। होॾां वफ़ाक़ी सरकार मुल्क अंदर लॉकडाउन में नरमी कंदे सैलून, दर्ज़ी, प्लम्बर, इलेक्ट्रीशियन समेत मुख़्तलिफ़ दुकाननि ऐं फैक्ट्रियुनि खे खोलण जी इजाज़त ॾेई छॾी आहे। जॾहिं त सिंध सरकार लॉकडाउन में वधीक 14 ॾींहं जो इज़ाफ़ो कंदे शहरियुनि खे घरनि अंदर रहण जो चई छॾियो आहे। CM सिंध लॉकडाउन खे 14 ॾींहं लाइ सख़्त करण जो ऐलान करे छॾियो आहे। कराची में ड्यूटी कंदड़ तंगवाणी वासी पुलिस एहलकार अब्दुल अज़ीज़ बखराणी में कोरोना वायरस हुजण जी तस्दीक थी वई आहे। मुतासिर नौजवान खे करंटीना सेंटर में दाख़िल कयो वियो आहे। तंगवाणी जे ॻोठ गाही जाफ़री में ॻोठाणे जे कणक जे देरे खे अचानक बाहि लॻी वई। बाहि लॻण करे सवे मण कणक सड़ी रख थी वई। कंदकोट जे मुख़्तलिफ़ हंधनि ते लॻल बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जा बैनर पुलिस इंतज़ामिया लाहे छॾिया आहिनि। बैनर लाहिण वारे अमल जी मज़म्मत कंदे सपाफ सिंध जे नायब सदर मोहकमदीन जखराणी चयो त हीउ वक़्तु सियासत करण जो न आहे, हीउ वक़्तु आवाम जी ख़िदमत करण जो आहे। हुन चयो त कंदकोट जे इंतज़ामिया शहीद राणी जा बैनर लाहे ज़्यादती कई आहे। नाज़रीन, ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं ख़बरूं। वधीक ख़बरुनि ऐं तज़ियनि लाइ ॾिसंदा रहो YouTube चैनल दरिया न्यूज़ ऐं दरिया न्यूज़ खे सब्सक्राइब करणु न विसारींदा।